असांजी दिलनि खे मुस्तफ़ीज़ करण फरमाइंदा। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीर, नाराए हैदरी। सब दोस्त एक दफो मुझे लजपाल नबी जे मथा दुरूद और सलाम पेश करे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बुजुर्गो भाइरो, मुझे लजपाल नबी मिठे मुहम्मद करीम जा गुलामो, अजो की हिय बाबरकत महफिल ईसाले सवाब जे लाए हाजी अब्दुल हलीम लिगारी जे रूह के ईसाले सवाब जे लाए महफिल मल्हाई पई वने। दुआए त मरहूम जा अल्लाह ताला दरजात बुलंद फरमाए। जेके भी भाइर हिते मौजूद आहिनि उन्हनि जा जेके भी अजीज व अकारिब फोत थी आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जा भी दरजात बुलंद फरमाए। असां समूरन के मदीने वारे साईं जी मोहब्बत अता फरमाए। जेको बुधऊं उन ते अमल जी तौफीक अता फरमाए। कब्र में, हशर में, महशर में, जन्नत में रब करीम महबूब जी सुञाण शिफात ऐं पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह ताला शाद ऐं आबाद फरमाए। मुझे प्यारे दोस्त साईं गुलाम अली मद्दज़िलहुल आली के जेके सूफिए बासफा पीरे तरीकत रहबरे शरीयत ताजुल औलिया हजरत ताज मोहम्मद नव्वर अल्लाहु मरकदहू जा शहजादा हैं। ऐं उन्हनि जा ॿिया बि शहजादा वॾा वेठा आहिनि, ॿिया बि वेठा आहिनि। अल्लाह ताला उन्हनि सभिनी के शाद ऐं आबाद फरमाए। प्यारा दोस्तो, हींअर साईं खे अर्ज़ कयो मुंहिंजो क़िबला मुंहिंजो मौज़ू कहिड़ो ॾिनो अथव। सो वेठे वेठे हींअर साईं ॿुधायो आहे त साईं तव्हांजो मौज़ू आहे अक़ाइद अहले सुन्नत। मुझो साईं इन खां मथे मूंखे छा कजे। सुभान अल्लाह। हाणे अक़ाइद अहले सुन्नत हुजे ऐं सुन्नी वेठल हुजन, कीअं तो भाई, कीअं तो भाई। सुभान अल्लाह। हिन फ़कीर कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयो जंहिंमें अहले सुन्नत जे वडन अकीदन मंझा हिकड़ो अकीदो रब करीम सेखारियो। सुभान अल्लाह। दिल खोले चओ सुभान अल्लाह। हिकड़ो अकीदो मां इंशाअल्लाह ताला इन अकीदे ते ॻाल्हाईंदुसि। ध्यान सां दिल सां मुंहिंजी गुफ्तगू ॿुधजाए। रब करीम इरशाद फरमायो, अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। मुझो मुहम्मद करीम मुझो नबी मोमिनन के उन्हनि जी जानियुन खां वधीक प्यारो आहे। सुभान अल्लाह। अब्बो मिठो आ, अम्मा मिठी आ, बच्चा मिठा हिन, घर वारी मिठी आ, ज़ाल मिठी, अयाल मिठो, जमीन मिठी, फसल मिठा, सब मिठा है न। पर यार मोमिन उहो आ जंहिंखे हर शइ खां वधीक मदीने वारो साईं महबूब। सुभान अल्लाह।
दुनिया में जब चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मदीने वारे साईं ते कलमो पढ़ियई ऐं मदीने वारे साईं सां लऊं लातई इहो माण्हू दुनिया जो भले में भलो इंसान हुआ। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी महफिल में मुझे लजपाल नबी जी कचहरी में अबू जहल भी वेहंदो हो, उतबा भी वेहंदो हो, शैबा भी वेहंदो हो, अबू सुफियान भी वेहंदो, वडा वडा उन दौर महबूब जा मुखालिफ हुंदा, सब वेहंदा। पर जेडी मल उहे वेहंदा त मुझे महबूब मां ऐब गोलींदा, मुझे महबूब मां नुक्स गोलींदा। पर जेडी मल अबू बकर इंदो हो चवंदो त या रसूल अल्लाह तो जड़ो सुणो त के माओ जणियो ही कोई। सुभान अल्लाह। अबू जहल आयो, ओ अबू बकर अज एड़ी थो गाल बुधाया है जो मुहम्मद जे मथा तू कलमो छडे वींदे उन्हें का फिरी वींदे। अबू बकर चयो त दे त खबर अज छाते तो बकी। चई अज गाल एड़ी थी वया जो अजीब आ जंगे अकुल न थो मने। अबू बकर फरमाया स बुधाए चवी छातो। चई हिकड़ो मानू आ चवे तो रात जो मां पंजे घर मां अर्शे मुअल्ला ताई पंजे रब जो दीदार करे मोटी आयुस। कुंडी लुडी पे पानी वुजू वारो वयो पे बिस्तरो गरम हुयो। हजरत अबू बकर चयो त दे खबर चयो के हाय हाय चयो के जी त इहो तुंहिंजे नबी चयो आहे। अबू जहल पियो ॾिसे त इजो तो अबू बकर मुहम्मद जो दीन छॾे। अबू बकर ख़बर अथई जवाब कहिड़ो ॾिनो? चई अबू जहल तू कूड़ो तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी। जे मुंहिंजे महबूब चयो त मुंहिंजो महबूब सचो ॻाल्हि सची। छाजेला अन्नबियो औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। मुझो नबी आशिकन के उन्हनि जी जानियुनि खां वधीक मिठो आहे। छाजेला जो हिन नबी जो शान है आ, जो हे नबी मु अल्लाह जो महबूब आ। सुभान अल्लाह। सब इंसान हूँ, सब अल्लाह जी मखलूक हूँ। तू भी अल्लाह जी मखलूक, मां भी अल्लाह जी मखलूक। खेरपुर वारा, मेहड़ वारा, कोलाचन वारा, कक्कड़ खानपुर दादू वारा, सिंध वारा, पंजाब बलोचिस्तान वारा, हड़ई मुझे रब जी मखलूक हैं। पर ध्यान सां बुध जाए के इंसान के रब पंहिंजो महबूब कोन कोन। सुभान अल्लाह। हजरत आदम आयो, रब फरमायो तू मुझो खलीफो आ। हजरत नूह के रब नजीउल्लाह बनायो, हजरत इस्माइल के सफीउल्लाह बनायो, इब्राहिम के खलीलुल्लाह बनायो। हर नबी के रब रुतबा दिना, हर नबी के रब शान दिना। जेमल वारो आयो तुझे मुझे हबीब जो, रब फरमायो खान खेरपुर वारो बुधो हे महबूब यन नबीयन वांगुर नाहे अव्हां जेड़ो नाहे। हे मु अल्लाह जो महबूब। असा भी वेठा चवन पिया त यार वाह जो रुतबो आ हजरत आदम जो रब पंहिंजो खलीफो बनायुस। को पियो चवे त यार वाह जो शान आ इब्राहिम जो रब उन्हें के पंहिंजो खलील बनायो। के चयो त मूसा के रब उन्हें सा कलाम कयो। मुझे महबूब जरी मल जाल बुधी फरमायन ओ मुझा प्यारो, ओ खेरपुर वारो, बेशक को खलील हो को सफी हो, अना हबीबुल्लाह, मां अल्लाह जो दोस्त। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अरे नबियों में नबी ऐसा इमामुल अंबिया ठहरा। नबियों में नबी ऐसा इमामुल अंबिया ठहरा। हसीनों में हसी ऐसा के महबूबे खुदा ठहरा।
रब फरमायो ओ मुझा महबूब को कलीम हुआ को सफी हुआ तू मुझो महबूब। सुभान अल्लाह। वो रब पंहिंजे महबूब जो शान दिखारे पंहिंजे हबीब जो दिलियों हाजिर हैं महबूब जो शान जो धंधो बुधो रब करीम मदीने वारे साईं के पंहिंजी मोहब्बत जो ताज ढकायो जेको लजपाल नबी मां ऐब कढे को नुक्स कढे को मुझे लजपाल नबी जे शान में तौहीन करे करे जो रुतबे के घटाए रब तो फरमाए मन आदाली वलियन फकद आज़नतुहु बिल हर्ब जेको मुझे वलियन सा दुश्मनी कंदो आ मां अल्लाह उन्हें सा जंग जो ऐलान कंदो हा। हे गाल वा मदीने वारे साईं जे दर्जे गुलामन जी नौकरन जी गाल अचे आका जी त रब फरमाइंदो आ ओ मुझा महबूब तू आराम में हुज अर्शन ता जिब्रील थो मोकलिया जिब्रील वञ मुझे महबूब जा कदम चुमी अर्ज कर अज अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी अजो अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो सुहणा त्यारी कयो संभरण वारी कयो अले छो थका पिया अॻियां अॻियां वेठल ॻाल्हाईंदा जेके पोयां बीठा आवाज अचे थो न ॻाल्हायो मुड़स थी। सुभान अल्लाह। रब फरमायो ओ जिब्रील वञ मुझे नबी जा कदम चुमी अर्ज करीस ओ मुझा महबूब हल त अज तुझो शान कायनात वारन खे सुभान अल्लाह। जिन महबूब हलिया हजरत आदम का वठी ईसा रूहुल्लाह तई हड़नी नबियन के रब हुक्म फरमायो ओ आदम नूह शीस उठो मज़ारुन मां हली मुस्तफा जो इस्तिकबाल कयो मुझे नबी जो इस्तिकबाल कयो सब नबी मज़ारुन मां अचे मस्जिद अक्सा में बीठा हन इंतजार पिया कन त केडी मल तो मोहम्मद करीम अचे। सुभान अल्लाह। जिन मल महबूब आया त सब नबियन डिठो तो वाह जो रुतबो आ जो महार झले हलण वारो अग्या मुझे महबूब जी महार झलण वारो जिब्रील वा पुठिया मीकाईल वा ऐं सब मलाइकन जी फौज। सुभान अल्लाह। सब नबी प्या दिसन जिन मल महबूब आया साईं अंदा फरमान मुखे आदम का वठी ईसा तई सबनी नबियन चयो मरहबा या मुस्तफा। सुभान अल्लाह। जिनमल महबूब मस्जिद अक्सा में आया सब नबी मुझे महबूब जो इस्तिकबाल प्या करन जिनमल महबूब सोना आया सबनीन तकरीरों कयूं जिनमल तकरीरों करे दंग कयन हाणे जिब्रील चयो या रसूल अल्लाह अव्हां जी गुफ्तगू जो वक्त साईं अंदा फरमान मुंह ॻाल्हायो तकरीर करे दंग कयम नमाज जो वक्त थियो हुक्म मिलियो त ओ मुंहिंजा महबूब अॼु तूं नमाज पढ़ाए। असांजे फ़िक़्ह जो उसूल आहे ध्यान सां ॿुधजो फ़िक़्ह जो उसूल आहे त जेको मुसल्ले इमामत ते बीहे वो इल्म वारो कुरान वधिक याद हुजे नमाज वो पढ़ाए जेके कुरान वधिक याद हुजे जे सब कुरान जा हाफिज बीठा है ना सभई कुरान जा हाफिज है ना तो ॾिसो त उन्हनि में सुहिणो केरु जे सभई सुहिणा है ना तो ॾिसो त ज़ात में भलो केरु ज़ात में सब भला आहिनि वरी ॾिसो त इन्हनि में इखलाक कंहिंजो भलो
सब इखलाक में आला है। हाणे ॾिसो इल्म में केर गरो आहे, जो सब आलिम है न, सब इल्म में वधीक है न। हाणे ॾिसो त रब जो वधीक महबूब केर, पर इहो ज़हन में गाल रख। हाणे अच मस्जिद अक्सा वट, पोयां आदम भी बीठो आ, नूह भी बीठो आ, सबनीन जा रुतबा आला, सबनीन जा शान आला, पर हुक्म तो मिले ओ मुझा नबी, ओ मुझा मुहम्मद, अज तू हिनन के नमाज पढ़ाए। जिनमल साईं जन मुसल्ले इमाम ते बीठा, रब करीम बुधायो ओ इंसानो तव्हां आयो, पर अव्हां जा सरदार सब नबी, को भी मुझे महबूब जो इल्म में बराबर वा, न हुस्न में बराबर वा, न सूह में बराबर वा, न मुझी मोहब्बत में बराबर वा। बेशक यूसुफ जो हुस्न आला, दाऊद जो आवाज मिठो, बेशक आदम मुझो खलीफो, बेशक मूसा कलीमुल्लाह इल्म वारो, पर इन हड़नी में मुझो नबी मुहम्मद करीम वडी फजीलत वारो। सुभान अल्लाह। हुक्म मिलियो ओ मुझा महबूब, बशरन जे सरदारन के तू नमाज पढ़ाए, समूरन के खबर पवे, कोई मिसल नी भोलण दी, कोई मिसल नी मदनी दी, चुप कर मेरे अली, इथे जा नयो बोलण दी, सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। जिनमल मुझो लजपाल नबी हिनन के नमाज पढ़ाए अगते हलो, हने रब फरमायो ओ मुझा महबूब, हिनन जो त तू सरदार ही, मता बी का मखलूक वारा चवन असां भलायूं, उन्हन के भी तुझो रुतबो मुखे देखार। सुभान अल्लाह। साईं के वठिया मथे पुत्र ध्यान से बुध, दुनिया में असा ऑक्सीजन जा मुहताज, हवा में ऑक्सीजन होंदी तो साह खणी सघंदासीं, ऑक्सीजन होंदी तो साह खणी सघंदासीं। जे मथे वींदासीं तो सिज जी रोशनी में सड़ी वींदासीं, ऑक्सीजन जी कमी जे करे मरी वींदासीं। आया गलत हो इंसान सिज जी रोशनी जो मुहताज हुआ, चंद्र जी चांड्रोकी जो मुहताज हुआ, पानी जो मुहताज हुआ, थध गरम मोतदिल हुजे इन्हें जो मुहताज हुआ, उन्हें जो जिस्म दुनिया जे अंदर मुख्तलिफ शयुन जो मुहताज हुआ, मानी जो मुहताज, पानी जो मुहताज। पर बुधो तो इंसानो रब फरमायो हे जे महबूब अव्हां जड़ो हुजे हां त अर्शन ते केर प्यो अच्छे। सुभान अल्लाह। जिनमल मुझो महबूब सुनो अर्शन ते आयो, रब करीम मलाइकन के फरमायो अज छड्यो मुझी इबादत, अचे सिदरा जे वण वट बीहो, मुझो लजपाल मुहम्मद प्यो अच्छे। सुभान अल्लाह। साईंदा फरमान जे मलमा सिदरा ते पहुतुस, इज यगश सिदरत मा यगशा, सिदरा जे वण के ढकण वारी शे ढके छड्यो। भंबूरियूं हुंदियूं न, भंबूरियूं ॾिठियूं, भंबूरियुनि वांगुरु उन वण के ढकण वारी शे ढके छड्यो, उन जो पन बि ज़ाहिर न पियो थिए। पुट जन्नत एडी वडी आ जो साईंदा फरमान मशरिक का मगरिब जे विच में जेको मुफासिलो आ, जन्नत जे हिकड़े दर जो एतिरो मुफासिलो।
समझो था या नथा समझो? मशरिक का मगरिब जे विच में जेको मुफासिलो आहे हिन जे दर जो एडो मुफासिलो आहे। बुधायो तो जन्नत केडी वडी है। असां पंहिंजे कमरे जो दर नंढो रखंदा आहियूं, 5 फुट माण्हू जो जेतिरो कद आहे, 6 फुट 5 फुट दर जो ओतिरो रखंदा आहियूं। कमरो वॾो हूंदो आहे। घर भली 100 मीटरनि में हुजे, भली 5 जिरेबनि में हुजे घर, दर भली नंढड़ो हूंदो। जन्नत वडिया वडिया कुशादिया पर दर उन्हें जो एडो वडो आ जो मशरिक का मगरिब जे विच में जेको मुफासिलो आ उन्हें जो दर जी एतरो मुफासिलो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं दा फरमान जेमल मुंजा उम्मती हिय जन्नत में ईंदा न, मुंजा उम्मती ये जन्नत में घेड़ंदा, जन्नत जी चौखटूं ये टुटी वेंदियूं, चौखटूं टोड़े छॾींदा। कुर्बान या रसूल अल्लाह। अरे साईं तो साईं साईं या नौकर बशान वास। सुभान अल्लाह। साईं जंदा फरमान जन्नत एडी वडी आ पर बुधो इने जन्नत जे हर महल हर जगह ते इने सिदरा जी टारी लड़कियल वा, सिदरा जा पन लड़कियल हन। मदीने वारे साईं फरमायो एडो वडो जन्नत सिदरा जो वण आ, जेडी मल मां पहुतुस सजे सिदरा के मलाइकन घेरे वरतो। रब फरमाए मलाइको अचो त पंहिंजो महबूब ॾेखारियां। ओ जिब्रील मीकाईल दरदाईल इसराफील इज़राईल हलिया अज मुझो मोहम्मद ॾिसो। सब मलाइक बीठा है जिनमें नमाज जो वक्त थियो। साईं ने फरमायो मलाइकन के नमाज मोहम्मद पढ़ाई। हेठ बशरन जा सरदार हा उन्हनि के भी इमामत मुंह कराई। मलाइकन वट पहुतुस, मलाइकन में भी को भी मोहम्मद जे बराबर को न हो। जे हुजे हाँ तो नमाज पढ़ाया, पर महबूब नमाज पढ़ाई। कायनात वारन के रब बुधायो मुझे महबूब जो न हिते को मिसाल न मथे को मट्टू मट्टू। अञा मुझा महबूब अगते हलिया सिदरा का अगते तो फरमायन जिब्रील यको हेठा गायो ही, हेठा गाई हत गजी हलो। साईं महबूबा मां अगते न हली सघंदुस, मुझी मजाल न आहे। साईं अॻियां हाणे तू जान तुझो रब जान, मां इते सही है। साईं जन फरमाइन था जेमल मां रफ रफ जी सवारी कई मथे वयुस एड़ी जगह ते वयुस जिते हर तरफ मुझे रब जा जलवा हुया, हर तरफ मुझे रब जा जलवा हुया। हेठ मखलूक हुई, सिदरा का हेठ मखलूक हुई, सिदरा का मथे रब जा जलवा हुया। साईं दा फरमाइन जेमल मां उते पहुतुस कुरान सो फरमाए सुम्मदना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। यार भाकुर पाइना ने इनन का वधिक मिलियो। जी हे भिरू मिलियल हन, इनन बिनी भिरुन का वधिक मुझो महबूब मुझे वेझो थी। बिन भाकुरन का वधिक वेझो थियो। केतरो वेझो थियो, केस ताईं वेझो थियो। महबूब मोटी आया हाणे अचे दुनिया में पहुता। जिनमल असां वट आया फरमाइन था मन रानी मन रानी फकद रल हक। जे मुंह मोहम्मद जो दीदार कयो पंहिंजे रब जो जलवो ॾिसी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मन रानी जे मुखे ॾिठो उन रब जो जलवो ॾिसी वरतो। हुस्ने मुहम्मदिया जे अंदर अल्लाह पंहिंजे नूर जा तजल्लियूं सिफाती तजल्लियूं रखे छॾियूं हुयूं। हज़रत सैयदना बायज़ीद बुस्तामी रज़ी अल्लाह तआला अन्हु असां नक्शबंदियुनि जो इमाम फरमाए थो त लजपाल मुहम्मद के रब दुनिया में मोकिलियो त रब 70 हिजाबन में लिकाए मुंहिंजे लजपाल नबीअ खे असां ॾे मोकिलियईं।
जेकरे महबूब जे हुस्न जी हिकड़ी झलक ज़ाहिर थे हाँ कायनात सजी तरबी खत्म थी वने जो अल्लाह जू सिफाती अल्लाह जू तजल्लियों मुस्तफा मां निकरन मुझे मुर्शिद करीम सजी गाल के नंढे शेर में समायो चवे तो ओ जाने जाना ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तू जो जवाब ना है तम देखनी चो जगन में जुबान रब नहीं थई पढ़ रहा जगन में तू जो हसीन चेहरो हसीन चेहरो इहे गुलन में गुलाब ना है रसूल अल्लाह जमाल तू जो कमाल तू जो खुदा कयो खुश हिसाल तू जो सजन का साई हयात घट्यो न तू जो शबाब आए चो सल्लल्लाहु अलैहि या रब करीम फरमायो वमा अरसलनाक इल्ला लिन्नास बशीरौ व नज़ीरा मुझा महबूब तू समूरन जलाए मुझो नबी बन जिया समूरन जला जेके भी इंसान जिन सभनी जला समूरन में समझो था अग्या नबी बची उन जी उम्मतूं बची असां बचिया सब मना मदीने वाले साईं के असां समूरन जो रब सरदार बणायो अब तो फरमा समूरन जे लाइ ड्रजारी दड़बाई खुशखबरियूं ॾियण वारो बशीर व नज़ीरा अग्या तो रब फरमाए ओ इंसानो ओ मुझे लजपाल नबी जा गुलाम फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक कमा कोब तेसी मोमिन ना है तेसी ताई जैसी ताई मुझे लजपाल नबी के पंजो आका सुभान अल्लाह पुत्र इन सगोरी आयत ना मालूम छा थियो नमाज पढ़ रोजा रख हज कर ज़कातू दे खैरातू कर सदका कर जे मदीने वारो मीर राजी न थई तुझी नमाज़ काबिल कबूल ना तुझा रोजा कम जाना है तुझा हज कम जाना है तू भली सजी जिंदगी अल्लाह जी इबादत कंदे सिर सजदे में रखी गुजारी सुबह का सांझी ताई रोजे में गुजारी सजी रात क़यामुल लैल करी पर तुझी इबादत क़यामत थींदी खणी तुझे बूथ में हई वेंदी हिन लाए जो तू मोहम्मद करीम जो हुक्म न पियो मञो हजरत अमीर उमर साईं वट एकड़ो यहूदी एकड़ो मुनाफिक पई गरजी आया साईं असांजो फैसलो अब केड़ो फैसलो आ साईं यहूदी जो साईं मां फैसले जे ला सा बेणा ताजे नबी मोहम्मद करीम वट विया हसी पर साईं मदीने वाले साईं मुझे हक में फैसलो दिनो ओ अमीर उमर हे चवे तो हे सदाइब मुसलमान थो पर चवे तो त मुके नबी जो फैसलो कबूल ना है मां उमर का फैसलो कराइंदुस अमीर उमर चो तरस मां घरा थी घरा मोटियो तो हथ में तलवार
बाहर निकतो तो हई जो तलवार सिर धड़का धार चई त जेको नबी जो हुक्म न मने उन जो फैसलो उम्र हिय कंदो समझोदा या न था समझो समझोदा या न था समझो यार गाल बुधो अल्लाह तांगे शादाबाद कंदो अल्लाह मुखे गंज ॾिना अल्लाह तांगे भी गंज ॾिना पर यार मां जे यार जी गाल करण आयो उहा मुजी गाल बुध मुखे लख रुपया दीन तुझे लख का मुजी हिकड़ी गाल ते वनी अमल करियो वधी करोड़ दे करब दे पर मुजी हिकड़ी गाल ते अमल कंदन मुखे यो वधी बस मुझे यार जी गाल बुध जो शान बुधाइणा रब तो फरमाए ओ मुझा महबूब ओ मुझा हबीब फला व रब्बिक थोड़ो ध्यान कर दे गाल समझाए रब तो फरमाए फला व रब्बिक तुझे रब जो कसम कसम तो घणे पांजो रब करीब कसम पांजो तो घणे मुखे मुझो कसम मुखे मुझी जात जो कसम पर चवे छा तो फला व रब्बिक ओ महबूब तुझे रब जो कसम मां रब आया मां अल्लाह आया पर मुझो तारुफ छा है मुझी सुञाण छा है फला व रब्बिक मां मुहम्मद जो रब दुनिया वारो जे मुखे गोलण चायो था जे मुझी तलाश में आयो हेदे होदे न वणो मां पंजो तारुफ तो कराया फला व रब्बिक मां त मुहम्मद करीम जो रब हर घड़ी मुहम्मद करीम जे आसपास मां तांगे नजर वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक मुझा गुनाह कयो मुझो नाफरमानियूं कयो मुझा डोह करे वे हो मां रब तो ऐलान कयाव हलो मदीने हलो मदीने हलो मदीनो अखणियुन जो ठार मां शेर इने करे तो पढ़ा जो मुझी गाल तुझी दिल ते लिख जी वने सुभाणे साईं गुलाम अली चवे तो साईं तुझी गाल मानुन के याद हो मना मयार दे सैयद जी मयार दुखिया हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़न जो ठार आए उते आ रहमत उते आ बरकत उते दिलुन जो करार आए आइंदा फरमान अल्लाह तो फरमाए वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक जानिन सा जुल्म करे वियो मुझे दर ते खेरपुर वारो कसम थव अल्लाह जी जात जो मुखे बुधायो डोह को तुंजो करे माफी अचे मुखा वटे थींदो डोहारी तुंजो जे माफी वनी तुझे पाड़े में बे केगा वठे तुंजो डोहारी माफ तू कंदे न डोह कयूं अल्लाह जो नाफरमानी कयूं अल्लाह जी कानून टोड़ियूं अल्लाह जा पर अल्लाह तो फरमाए जे मुखे राजी करण चाहो था तो मुझे महबूब वट अचो सुभान अल्लाह जे इन यार वट ईंदो मां रब तो चवाव सजी जिंदगी जू खताऊं खणी अचे अर्ज कयोस या रसूल अल्लाह हे एब कयासी हे डोह कयासी रब का माफी वठी दे फस्तगफर लहुमुर रसूल ओ मुझो महबूब अवाला बख्शिश घुरे एकड़ो अकीदो इहो त मुझे महबूब जड़ो केर को हाने बियो तो अकीदो समझाया रब तो फरमाए फस्तगफर लहुमुर रसूल मुझो महबूब तमा जला बख्शिश घुरे बख्शिश केर घुरंदो आ चेरो या मोल जेरो बख्शिश घुरंदो या मोल बख्शिश घुरंदो ओ ये जेके चवन था माअज़ल्लाह नबी वफात करे मरी वे काकम बदहम
जेके चवन था नबी वफात करे ओ छाजेला था मदीने वञो छो था नबी के सडड़ा कयो छो था सुबह शाम या रसूल अल्लाह चो कुरान तो फरमाए मुझो महबूब हथ न खणे तेसी मां बख्शींदो सबब को हथ वो खणंदो जेको जिंदा हुंदो न मना कुरान तो बुधाए मुझो महबूब हयात अजब हयात खेरपुर मां को हले मुस्तफा जे दर ते हले उते पहुंचे हाय हाय आशिकन जा सबक आशिक सेखारींदा हेलो हितां तांगे मशहूरी शरीफ वठी आला दरबार आलिया मशहूरी शरीफ सुभान अल्लाह हजरत साईं सुल्तानुल औलिया हजरत साईं मोहम्मद कासिम मशहूरी रहमतुल्लाह ताला अलैह चौ रहमतुल्लाह ताला अलैह साईं महबूबन करीमन के अर्ज कया बुधाया चवे तो अजा आलम जा आधार मिठा अजा आलम जा आधार मिठा अघाए आज जी ओ चिंगार मिठा अजा आलम जा छपर की मछलियो गोली पंहिंजी कढियो सच्चा सैयद सक दर ते सॼो फिरी फिरतों पखा के ओराह जो ओही दर जो कुझो न क्यों धार मिठा झाल आधार मिठा अघाए आज जी ओ चिंगार मिठा जाल मजा पुट मुझे महबूब जे आशिकन खां पुछ तो मुझो महबूब अजब हयातुन नबी उम्मत जा अर्ज़ ॿुधे थो उन्हनि जा दुख लाहिण पहुचे छो जो रब करीम फरमायो हे मुझो महबूब हयात हयातुन नबी जेको उम्मती सद कंदो मुझा साईं था फरमाइन उम्मती जेको मोहब्बत मां दुरूद पढ़ंदो मुके सद कंदो उम्मती के पैर में कंडो लगंदो रोज़े में मुंह मोहम्मद के खबर पवंदी दिल त रख न जे तोखे नजर न तो अचे अच आशिकन जे दर ते आशिकन का पुछ तो किए था मुझे महबूब वट पहुंचाए भई सुभान अल्लाह मुझे लजपाल नबी जी सखा जी गाल तो कया हजरत बू अली कलंदर रहमतुल्लाह अलैह जो खलीफा मजाज सैयद सगोरो दिल हाजिर कयो हजरत सैयदना बू अली कलंदर जो खलीफो हो अहल बैत हुयो हज जे लाए हिता हिंदुस्तान मां निकतो जिनमल हिंदुस्तान मां बैतुल्लाह शरीफ पहुतो जिनमल हज कई उमरा कई बैतुल्लाह जा तवाफ कई अरफात ते दुआऊं घुरी अर्ज करे करे जिनमल हज जा अरकान पूरा कई हाने ख्याल थियस यार हज त कयो हाने हला यार हज त थियो हणे हल त यार दे हलऊं दिल में तांग थी इश्क तड़प ॾिनी अंदरा आवाज आयो त हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ ठार आहे जब मदीने दे निकतुस दिल में ख्याल आयो त महबूब दे तो वञा जुती कहिड़ी पड़ी
जुती लाथम मां महबूब दे रवानो थियस छाजेला जो साईं करीमन फरमायो जेको हज करे ऐं उम्रे ते करे हज करे बैतुल्लाह जा तवाफ करे ऐं मोहम्मद दे न अचे उन ॼणक मूंसां जफ़ा कई चींदा हाणे मां कीअं यार सां जफ़ा कयां ईअं पेर उघाड़ा करे मदीने दे निकिता सुभान अल्लाह हलंदे 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 पानी बुनाहे मानी बुनाहे 8 मंजिलूं हुंदियूं 8 ॾींहं पंधु हूंदो जी हलंदे हलंदे हिकड़े अहिड़ी जगह ते पहुतस जिते रुगो वारी हुई सिज मथा न खाधे जी शइ न पीते जी शइ जे उस गर्मी जे करे पघर थियो तकलीफ़ आई उन जो को सबब मुहैया न थियो उन जे करे बेताब थी करे वारीअ जे दड़े ते किरस किरण का अग में अर्ज कयम या रसूल अल्लाह ही मंगतो अमा दे पंध पियो करे या रसूल अल्लाह पंजे मंगते ते का नजर कयो गुलाम ते को करम कयो या रसूल अल्लाह अजी फकीर अमा जी मोहब्बत में आयो आ मुझा महबूब का नजरे करम कयो जी अख लगी वई होश आयो ये जो दिसां तो वदुहा वारो चेहरो सारो सुभान अल्लाह 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 सब सलात पढ़ो सल्लल्लाहु तवाया असांजा मुर्शिद करीम दरबार आलिया हजरत मशहूरी शरीफ जा चश्मो चराग मुर्शिद मुरब्बी पीरे तरीकत रहबरे शरीयत हजरत क़िबला साहिबजादा हाफिज इरशादुल्लाह साईं बादशाह दामत बरकातुल आलिया ज़ेबो ज़ीनत चश्मो चराग दरबार आलिया मशहूरी शरीफ वारा साईं हिन महफिल में जलवा अफरोज थी चुका आहिनि असां पंजन सोहणन मुर्शिदन करीमन के हिन बाबरकत महफिल में अचण ते भली कार चऊं था मुर्शिदन जी आमन जी खुशीअ में झूमी झूमी नारे जो जवाब नारे तकबीर साईं जी आमद थी वई आहे बुलंद आवाज़ में नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे मुर्शिद करीम सरकार जी आमद सभई वेही रहो पंजी जानते सरकार जी आमद आका जी आमद हादी जी आमद नारे मुर्शिद करीम भेज मशहूर नारा साईं सभई वेही रहो जिया खिताब हली रहियो हुयो इए तवां जे आडो साईं खिताब जारी रखंदा दरबार आलिया फजलाबाद शरीफ माछली जा साहिबजादा हजरत क़िबला पीर तरीकत रहबरे शरीयत हजरत क़िबला साईं पीर करमुल्लाह इलाही अल मारूफ दिलबर साईं जा साहिबजादा हजरत क़िबला अल्लामा व मौलाना साईं क़िबला साजन साईं खिताब फरमाए रहा होया इए ही खिताब जारी हुंदो सबनी के गुजारिश वहंदा वञो अज खिताब बुधो अल्लाह वारन जा दीदार करे पंज दिलन के ठारियो सभई जेके बीठायो से जल्दी वेही रहो मुके साईं गुलाम अली वडे इम्तिहान में विझी छॾियो मुझे दिल न थी चे तो कुर्सी ते विया जो सल्लल्लाहु अलैहि या प्यारा दोस्तों मुअर्ज कयो तो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब के हयात गाल याद विसरी वई
सुभान अल्लाह। जेरी मला महबूबन करीमन के हयात कहीं हाने अर्ज हुकुम तो करे तो मुझा गुनाह करे ऐं मुझे महबूब जेरी मला मुझे लजपाल नबी जे दर ते इंदो मुझो महबूब हथ खणंदो फस्तगफर लहुमुर रसूल मुझो महबूब मुखे अव्हां जी सिफारिश कंदो मां सजी जिंदगी जी गुनाह सजी जिंदगी जे गुनाहन ते लीक ॾेई खत्म कदम फस्तगफर लहुमुर रसूल बस मुझो महबूब चवे मुझो महबूब आखे मुझे महबूब जा हथ खजन महबूब मुखे सिफारिश करे तहां जी जिंदगी जूं खताऊं मां रब लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा रहीम बणजी विंदुस बाछारो बणजी विंदुस बख्शणहार बणजी विंदुस हिन ला जो मुझे यार मुखे अमा जी सिफारिश कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे महबूबन करीमन जी दरबार जा अदब रब सिखारे ट्रियों अकीदो तो सिखारे रब तो फरमाए तो मुझे महबूब जी मुझे लजपाल मोहम्मद मुख्तार जी शान फजीलत है जो उनजे अग्या ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी पंजा आवाज मुझे महबूब का बुलंद न कजो मथा न कजो जेकरे कंदो मां रब तो हुक्म कयाव अवां जी जिंदगी जा अंतहबत बअमा व अंतुम ला तशउरून सजी जिंदगी जा गुनाह सजी जिंदगी जू अमल ने क्यों सब जो सब खत्म करे गुनाहन में बदलाए छदींदो साव ताजा सजदा रोजा हज ज़कातू सब बर्बाद थी विंदा जे नंढड़ी बेअदबी मुझे महबूब जी कंदो महबूब जहड़ो न महबूब जहड़ो न सिर्फ महबूब जे आवाज खां मथे गलाइंदो जिनमल आयत लथी एकड़ो असहाबिया जिनजो आवाज वड्डो हुंदो हो मथा हुंदो जिनमल आयत लथी ओ खैरपुर नाथन शाह वारो बुधो ओ महबूब जो गुलाम महबूब जो आशिक जिनमल या गाल बुधई या कुरान जी आयत बुधई घर मंज लिकी वेठो घर का बाहर न पियो निकरे एकड़े नीह घणा नीह थी मुझे महबूबन तकरीर कंदे कंदे महफिल में दिसंदे फरमायन मुझो फिलानो आशिक नजर न अचे सुभान अल्लाह मुझो आशिक मुके नजर न अचे अर्ज कयो या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब वो घर मंज पान के बंद कराए छड्यो थई हुकुम थियो त तकड़ा वणो वणी पुछोस छो न छो घरा निकरे असा भी चो तकड़ो तकड़ो आयोस चयो मास दे त खबर यार छो न थो नजर अची जी यार मुझी जिंदगी जा अमल खत्म थिया मुझी जिंदगी जो समूरियों ने क्यों बर्बाद थियो छाजेला जो मुझो आवाज मथाओ मुझो आवाज मथाओ हने मां महबूब सा गालाया महबूब जे सामो गुफ्तगू कंदुस आवाज मथाओ थींदो किए पंजे महबूब जे अग्या कंध खणा कासद वापस आयो या रसूल अल्लाह चवे तो मुझो आवाज मथाओ हने मां किए निकरा साईं ने फरमायो जे करे मुजी मोहब्बत वारो ही वाह वाह मुझा महबूब तुझा इख्तियार ॾींहं के रात करे रात के ॾींहं करे मर्ज़ी यार हज कयो मुझे महबूबन हज ये तुझी मुझी मोहब्बत वरी असहाबन जी मोहब्बत बुध हज करे महबूबन करीमन नाई मुहर्रम ते हज करे खुतबो दिनो तकरीर कंदे फरमायन ॾियो त ख़बर ये जगह केड़ी आ अरफात हुई
मैदान अरफात हो के असाबी नचो तो या रसूल अल्लाह अरफात साईं करीमन फरमायो ॾियो ख़बर अॼु ॾींहुं कहिड़ो आहे के नचो सभिनी चयो या रसूल अल्लाह तूं ॼाणी तुंहिंजो रब ॼाणे फरमानी यो सामो शहर कहिड़ो आहे सामो मके जो शहर हो के असाबी नचो तो यो सामो मके जो शहर आहे सभिनी चयो या रसूल अल्लाह तूं ॼाणी तुंहिंजो हबीब तुंहिंजो रब ॼाणे तूं ॼाणी असांखे ख़बर न आहे साईं असांखे ख़बर न आहे जेॾी महिल ॻाल्हियूं थी वियूं आशिकनि खां कंहिं पुछो त ॾियो त ख़बर साम्हूं मके जो शहर हो अरफात जो मैदान हो नाईअ जो ॾींहुं हुयो तव्हां कीअं चओ त असांखे ख़बर कोन्हे तव्हां कीअं चओ त ख़बर न चई यार ॻाल्हि वाही जेकॾहिं चऊं हा साम्हूं मको आहे जे महबूब चयो मको न आहे मदीनो आहे केरु चवे सा केर चवे हा जे चऊं हा त नाई आ त महबूब चवना नाई ना है पहरी मुहर्रम केर चवे सा असांजे इश्क गवारा न कयो जे यार के नाई पसंद त नाई आ जे ॾही पसंद त ॾही आ अरफात पसंद अरफात वा मुज़दलिफ़ो पसंद त मुज़दलिफ़ो आ जंहिंजी पसंद के रब तकींदो आ असांखे कहिड़ी हैसियत जो उन जी चाहत के असां भुलायूं मटायूं पूछो ये कीअं भला चई त मुंहिंजा महबूब लजपाल नबी बीठा इन निमाज़ में बार बार अखियूं मथे खणनि था नेण मथे खणनि था मुंहिंजा महबूब मथे आसमान ॾे निहारनि था मथां हुक्म थो मिले ओ मुंहिंजा महबूब असां तुंहिंजो काबो उहो बणाईंदासीं जिथे तुंहिंजी चाहत हूंदी सुभान अल्लाह नमाज में जंहिंजे लाइ काबो रब मटाए असां कीअं चऊं त अॼु नाई मुहर्रम आहे या नाई ज़ुल्हज आहे हैरत जी ॻाल्हि आहे न बीठा आहिनि निमाज़ में पुट तव्हांजो इमाम साम्हूं बीठो हुजे निमाज़ जे दौरान हेॾे मुंहुं काबे ॾे कयूं ऐं हीअं पुठी यारे पासे ॿाहिरि निकिरी अचे तव्हां चवंदो यार केॾे मुंहुं कयूं परेशान थींदव कुर्बान या रसूल अल्लाह तुझे गुलामन साईं नमाज पिया पढ़न ख्याल कयन रब उन महल ख्याल के कबूल कयो हुकुम मिलो महबूब जिते मुंह फेर ये कौन रब चयो तो काबे दे फेर बैतुल मुकद्दस दे फेर रब फरमाए महबूब जिते मुंह फेर काबो कम मुंजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी जरूरत ना है मुखे चार दीवारों जी घर जी जरूरत ना है तू जो चाही तो जे मस्जिद अक्सा ते तुझी दिल है मस्जिद अक्सा काबो जे बैतुल्लाह ते तुझी दिल है बैतुल्लाह मुझो घर काबो आए हाय हजरे अस्वद के हजरत अमीर उमर तवाफ कने हजरे अस्वद के चुम्मी दिनी हजरे अस्वद के चुम्मी दई फरमाए ओ हजरे अस्वद मुझे खबर आ तू पत्थर ही ओ हजरे अस्वद मुझे खबर आ तू पत्थर ही चंगाई मठाई तुझे हथ में ना है पर तोखे चुम्मा हिन ला तो जो मुझे यार तोखे चुम्मियो सुभान अल्लाह चुम्मियो उमर तोखे इए ही चुम्मियो मुझे मुर्शिद करीम फरमाए सुने दिलबर साईं पीरिया सा प्यार केरा पुरवारो दिल सा पढ़ायो यार मां बस ये शेर पढ़ी पंहिंजी जाए वठनी पीरिया सा प्यार पको इकरार हबीब बेमिसाल पाक मालो पीरिया सा प्यार पको इकरार हबीब बेमिसाल पाक मालो पीरिया सा प्यार पको इकरार हबीब बेमिसाल कमाल पीरिया
सा प्यारा अखियुनि जो ठारा सचो दिलदार हबीब बेमिसाल बाकमाल पिरिय सा प्यार गजी चौरायो पिरिय सा प्यार पक्को इकरार हबीब बेमिसाल बाकमाल जेको जगलाए रहमत खुदाई सारो आलम जहीं ते फिदाई 14 तबकन अंदर मुस्तफाई मन मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदर दुहा शम्स दुहा नंगी नंगदार यतीमन यार हबीब बेमिसाल बाकमाल प्यार पको इकरार हबीब बेमिसाल बाकमाल खैर पुरवारो हेदे तो विधो जिन मुझे यार खे डिठो हिकड़ी झलक बुधाए सुभान अल्लाह डिठो मुझो दिलदार डिठो यतीमन जो यार मोहम्मद मुख्तार डिठो ओ खैर पुरवारो अरे ता दुनिया जा हसीन डिठा महजबी न डिठा सोना डिठा पर हलिया तो के मदीने वारे जो दीदार कराए सुभान अल्लाह महबूब लजपाल जा आशिक बकरिन जो धनार वा बकरिन जो धनार बकरियों पियो चारे जेरी मल बकरियों चारी पे अचानक लजपाल नबी जी मोहब्बत उधमो मुझे यार जी तांग दिल में तड़पी इश्क उधमा था चल मुझा जोश में चेरा जलन सिंध में सिकायल किए सुमन जिनके मेहराब मिंबर याद पियो सुभान अल्लाह आशिक मुँह कयो मदीने बकरियों जंगल में छॾियई मुँह मदीने करे मतलब मदीने पहुतो चवे थो मदीने वारो मूंखे ॾो को पुनल जो रसड़ी अॾियूं मां तव्हां बिरह में बेवसड़ी अॾियूं मूंखे ॾियो को पुनल ओ मदीने वारो मूंखे यार जी का गाल बुधायो मूंखे दिलदार जी का गाल बुधायो बुधायो यो तो महबूब ओद जे मैदान में सुभान अल्लाह ओद जे मैदान में मुझा महबूब व्याहन छा कयई जो उताई मोह कई जंग ते पुट बच्चा बिठा जान मिठी जान बच्चर खांब मिठी अयाल खांब मिठी आ पर बुधो जिमल महबूब जी बारगाह में आयो मदीने वारन चयस त साईं ओहद में उताई मोह कई ओहद ते जिमल ओहद में पहुतो आ हर तरफ जंग पी हले किथा तीर लगो किथा तलवार लगी किथा नेजो भालो लगो जिस्म रतो रत थियो जख्मी थी जख्मन जा ताब नसंदे हेठ किरियो पर अखियूं पियूं फिरन हाय 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 किथा तू थो अची मां निहारिया थी तुझो वाटू यार वजाया थी किथों तू थो अची जातियूं पाया थी तुझो वाटू यार ये चो तरफ दिसे पियो केॾी महिल नेण खणी हेॾे दिसे निमाणा नेण खणी हेॾे दिसे ओ ख़ैर प्रनाथन शाह वारो ॿुधायो त इन यार जो छा हाल लुड़क अखियुनि मां वहन पिया अचानक मुझे महबूब जो गुज़र थियो सुभान अल्लाह करे चई या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब हेॾे त निहार तुंहिंजे इश्क मुंहिंजो छा हाल कयो अल्लाह अल्लाह साईं वेठो आया
हे रिड़ी रिड़ी वनी चेहरो महबूब जे कदमन में रखी चवे तो फुज़्तु बि रब्बिल काबा काबे जे रब जो कसम मुझे दिल जी मुराद पूरी थी सुभान अल्लाह तो जान खा काशे मिठी ना है पर आशिक के जान खा वधीक मदीने वारो यार बैठो सुभान अल्लाह रब फरमायो तो मुझो महबूब अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम मुझो महबूब मोमिनन के जानन खा वधीक मिठो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला असा के मदीने वाले साईं जी मोहब्बत अता फरमाए साईं गुलाम अली जो हुक्म हुयो तड़े मां कुर्सी ते बैठो मुझे दिल न चयो उन्हें करे छो जो हिन दर सां असा जो पुरानी निस्बतूं असा हिन दर जा टुकर असा जे पेटन में सो पंहिंजे मालिकनि जे साम्हूं असांखे वेहण जुगाए नथो असां नौकर ऐं सनन जे दर जा खादिम रहंदासीं अल्लाह मुंहिंजो चवण अव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर सुभान अल्लाह खिताब लाजवाब फरमाए रहा होया दरबार आलिया फजलाबाद शरीफ मातली जा दिलबर साईं जा साहिबजादा हजरत किबला पीरे तरीकत रहबर शरीयत हजरत अल्लामा व मौलाना साहिबजादा साजन साईं तमाम सोहणे अंदाज में खिताब फरमायो जेतरो साईं जे अंदाज के साईं जे खिताब के तवा पसंद कयो आ एतरो बुलंद आवाज में चो सुभान अल्लाह जेतरी जमायत आ एतरी सुभान अल्लाह ना है बुलंद आवाज में चो सुभान अल्लाह बिला ताखीर असा जा सोना मुर्शिद करीम दरबार आलिया हजरत मशहूरी शरीफ जा चश्मो चिराग साहिबजादा हाफिज इरशादुल्लाह साईं पहुंची चुका है बिरादरान इस्लाम ही कसीर तादाद में जमायत दिसी अज बेहद दिल खुश थी अल्हम्दुलिल्लाह खैरपुर नाथन शाह जो शहर मदीने जे साईं जे आशिकन जो शहर आ अल्हम्दुलिल्लाह सदाई हिते इश्क जी प्रचार हुंदी आ या मोहब्बत जी प्रचार हुंदी आ मदीने जे साईं जे मीलाद जी गाल हुंदी आ अज आशिकन जो एडो मजमो दिसी इंशाअल्लाह ताला अज हिन महफिल जे मथो मदीने शरीफ मो निगाह थींदी सबन जा बेड़ा पार थी विंदा सराइकी में एकड़ो शेर पढ़ी उन खां बाद में नात खान वेठा आहिनि उन्हनि खे वरी वारो ॼणो आ साईं दा शान गावण गए हक महते मदीने वारे साईं जो शान गाइण असां आशिकन ते हक आ साईं मुंहिंजो फरमाए थो त तेॾा शान गावण गए हक महते साईं दे हिन वॾे थधे थोरे गावा गावा मैं बैठी गावा गावण कनू हिन गौरे तुर मीज़ान नहीं तोल सघिया बी केहड़ी तराज़ी तोले।